IBA टेस्ट पास हेडमास्टरन पारां सोरानी प्रेस क्लब ते एहतजाज खां पोइ अॼु सिंध असेंबली ॿाहिरां धरणो हयो वियो आहे। असां हिते मौजूद उस्तादनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असां 14 ॾींहं पुरमन एहतजाज केपीसी ते कयोसीं, लेकिन असां खां कोई भी पुछण न आयो, असांखे पंहिंजो हक़ ॾियण कोई भी न आयो। इन जी वजह सां असां तमामु पुरमन तरीक़े सां हिते असां अची करे वेठा आहियूं। असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो मुतालबो आहे त असांखे रेगुलर कयो वञे। छो असां रीटेस्ट ॾियूं जॾहिं असां हिकिड़े IBA जे रिनाउंड इदारे मां पास थी करे मेरिट ते आयासीं, 4 साल स्कूलनि में कमु कयोसीं, पंहिंजी दिलो जान सां कमु कयोसीं ऐं हिते जेके भी वज़ीर आला जेके भी हिते आला ऑफिसर आहिनि उन्हनि भी असांजी तारीफ़ कई आहे। हाणे असां इन रीटेस्ट खे बिल्कुलु नामंज़ूर था कयूं ऐं जेसिताईं असांखे हिते रेगुलर न कयो वेंदो असां हितां न उथंदासीं। जेकॾहिं असांजो मुतालबो नथो मञियो वञे त असां जेको आहे वरी जेको आहे CM हाउस आॾां जेको आहे धरणो हणंदासीं ऐं आख़िरी मुतालबनि जी मनता ताईं जेको आहे धरणो हणी वेंदासीं। पोइ असांखे भले लठियूं हणी वञनि, असां ते जेको आहे गवर्नमेंट ऑफ सिंध भले तशद्दुद करे ज़ुल्म करे पंहिंजो ॾेका करे, पर मां सम्झां थो हिते असांजा जेके गैरतमंद शऊरमंद जेके असांजा हेडमास्टर आहिनि उहे सभु मौजूदु आहिनि। उहे मञण ऐं मञाइण खां सवाइ जेको आहे हितां न उथंदा। IBA टेस्ट पास कंदड़ हेडमास्टर 4 सालनि खां पंहिंजे स्कूलनि में वर्क पिया कनि ऐं ही टैलेंटेड नौजवान आहिनि। हिननि सां ज़्यादती पई थिए। ही उहे माण्हू आहिनि जिन पंहिंजनि थोरी बजट हूंदे बि स्कूलनि खे बहितर बणायो आहे। त हिननि जो कसूर कहिड़ो आहे? हिननि खां टेस्टूं पिया वठनि, उन्हनि जे मार्फत ई पास करिया। 40,000 मां 1000 माण्हू पास थियो आहे। अॼु उन्हनि खे धिकारी पिया कढनि। इहे पाकिस्तान जे आईन जी बि वायोलेशन आहे ऐं इहो सॼो नुक़सानु आहे। असांजे सिंध जे तालीम जो नुक़सानु पियो थिए। असां चाहियूं था त हिननि समूरनि जे 900 ऐं कुझु हेडमास्टर्स आहिनि IBA जा, इन्हनि खे रेगुलर कयो। तव्हांखे जंहिं महिल वर्ल्ड बैंक जो डंडो हुयो त तव्हां हर लीको लताड़े हिननि खे रखियो। वरी जॾहिं हिननि परफॉर्मेंस ॾेखारी हिननि खे एक्सटेंशन ॾींदा आहियो। जॾहिं हिननि जो परफॉर्मेंस ऐं प्रोग्रेस हिननि जी बहितरीन रही ऐं हिननि डिमांड करणु शुरू कई त असांखे रेगुलर कयो, त तव्हां हिननि खे कढण जी था कयो। हिननि स्कूलनि में नवाण आंदी आहे, हिननि स्कूलनि में जिद्दत आंदी आहे। IB Asian doing very well. I really personally appreciate them and I love them and I love the merit always be. I request the CM, I request to the assembly members, I request to the assembly that please very immediately बिल पेश कयो ऐं इनखे रेगुलर करे असांजे स्कूलनि खे गैराबाद थियण खां तबाह थियण खां बचायो। हम लोगों ने 4 साल सर्विस कर ली है और अभी जो है CM सिंध साहब जो चाह रहे हैं कि हम लोग जो है अपनी इनसे जॉब छीन ली जाए। आप खुद सोचें कि एक बंदा जो 4 साल सर्विस कर चुका होगा उसकी फैमिली की क्या पोजीशन होगी जब वो बेरोजगार होगा। तो ये हम लोग तो अब जाने के कोई मूड में नहीं है। जब तक हमारा मुतालबा मंजूर नहीं किया जाता, गवर्नमेंट का कोई नुमाइंदा हमारे पास नहीं आता, हम उस वक्त तक यहाँ पर बैठे रहेंगे। सिंध के 957 हेडमास्टर्स की रही कारकर्दगी असेंबली फ्लोर ते असांजे साबका तालीम के मिनिस्टर खुद चई चुको है तो अॼु ॾींहं ताईं असांखे इहा ॼाण कोन हुई त सिंध में टोटल स्कूल घणा आहिनि, बंदि घणा आहिनि ऐं रेगुलर हलन केतिरा था, ॿार केतिरा आहिनि, फर्नीचर केतिरो आहे। इहा टोटली प्रोफाइलिंग जेकॾहिं कई आहे त हिननि IBA हेडमास्टर्स कई आहे। एतिरे हद ताईं वञण खां पोइ बि असांखे रेगुलर न करणु ये एक तालीम का मजाक है। इन्होंने इस बात का इकरार किया कि जो स्कूल्स में ये न्यू IBHN आके बैठे हैं इनकी स्कूल की रेपुटेशन और प्रोग्रेस बाकी स्कूलों से बेहतर है। तो अब 4 साल गुजारने के बाद आप हमसे कहते हैं कि अपनी सीट छोड़ दें, दोबारा इम्तिहान में बैठें और दोबारा इम्तिहान भी यही IBA सक्खर ही लेगा। कमाल ये है। तो मेरी समझ से बाहर है। जाहिर सी बात है आज जो पीपल्स पार्टी नौकरियां देने में मशहूर है, आज वो इन 957 फैमिलीज को बाहर रोड पे लाके उन्होंने खड़ा कर दिया है। धरणे में मौजूद उस्तादनि जो ॻाल्हियूं ॿुधी हुननि जो चवणु आहे त असांखे पको न कयो वियो त CM हाउस ताईं मार्च कयो वेंदो। कैमरामैन फराज़ मिरानी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।